पहिरियों शागिर्द जेके ग्रेजुएट पिया थियनि उहे पंहिंजे स्कूल जे बैनर जे हेठां आया ऐं तव्हां इहो ॾिसी सघंदा हूंदव हर शागिर्द खे पंहिंजे हिसाब सां रंग पातल आहिनि जीअं म्यूज़िक डिपार्टमेंट खे गुलाबी रंग इंजीनियरिंग डिपार्टमेंट खे ॻाढ़े रंग जा हुड पातल आहिनि पर जेको टेसल उन जे मथां जेको टोपी जे मथां नंढो धागा थींदा आहिनि उहे ब्राउन्स कलर जा आहिनि ऐं ब्राउन्स कलर मतिलबु इंडस्ट्री खे थो ज़ाहिर करे ऐं इकनॉमिक एक्टिविटी खे तंहिं करे इकनॉमिक्स वारनि खे कंप्यूटर साइंस ऐं इंजीनियरिंग वारनि खे ब्रोंज़ कलर पातल हूंदो आहे साइंस वारनि खे तव्हां ॾिसी सघंदव गोल्डन कलर जा हुड पातल आहिनि ऐं टेसल पातल आहे गोल्ड मतिलबु धन दौलत खे थो ज़ाहिर करे ऐं साइंस जे ज़रिए तमामु दौलत पैदा थी आहे ब्लू कलर फिलासफ़ी खे वाइट मुंहिंजे ख़्याल सां ह्यूमैनिटीज़ खे ईअं हर कंहिंजा हिसाब जा रंग आहिनि जेके उन्हनि जे मक़सद खे था ज़ाहिर कनि उन्हनि जी डिग्री खे ऐं उन डिग्री में छा वैल्यू आहे इहा हिकु मज़े जी ॻाल्हि मूंखे हिते नज़र आई पाकिस्तान में मुंहिंजे ख़्याल सां मूंखे आइडिया कोन हूंदो ईअं ई हर को हिकिड़ो ई रंग पाए घुमंदो आहे तक़रीबन मां ख़ासि तौर पे इंजीनियरिंग यूनिवर्सिटी में वियो हुउसि त उन में सभु इंजीनियरी आहे तक़रीबन मूंखे बाक़ी यूनिवर्सिटियुनि जी न आहे ख़बर त उते रंगनि में ऐं इन में को फ़र्क़ु कयो वेंदो आहे न आहे कयो वेंदो In the event of an emergency, contact one of our uniformed staff members throughout Simon Scott Assembly Hall. पोइ वरी विच में फैकल्टी आई ऐं फैकल्टी खे ग्रैंड मार्शल खयूं पियो अचे ऐं उन विच में जेको मुख हो उहो प्रेसिडेंट हो वाइस चांसलर थींदो आहे यूनिवर्सिटी जो At our commencement ceremonies is the awarding of honorary degrees, the highest academic accolade that Indiana University can bestow. प्रेसिडेंट पोइ ऑनररी डिग्री ॾिनी साइंस में डॉक्टरेट जी रिटा कोविल खे रिटा कोविल NSF नेशनल साइंस फाउंडेशन जी डायरेक्टर रही चुकी आहे ऐं पाण माइक्रोबायोलॉजिस्ट आहे जंहिं पाणी ऐं डिज़ीज़ जेकी आहे उन में तमामु घणी रिसर्च कई आहे उन जो वॾो कैरियर आहे ऐं उन जे हिसाब सां हिनखे नवाज़ियो वियो ऐं ऑनरी डिग्री ॾिनी वई School of Art, Architecture and Design in the College of Arts and Sciences to present candidates for degrees. Will the candidates for master's degrees in the Eskenazi School of Art, Architecture and Design please stand? These candidates, meeting all requirements for the degrees indicated, are recommended by the faculty for the conferral of these degrees. Congratulations. पोइ वरी तव्हां ॾिसी सघंदव PhD जेके स्टूडेंट्स हुआ जिन खे PhD मिली उन्हनि खे उन्हनि जा जेके एडवाइज़र्स आहिनि उहे उन्हनि खे हुड पिया पाराइनि ऐं मज़े जी ॻाल्हि मूंखे इहा नज़र आई जेके एडवाइज़र्स आहे उहे आम तौर ते ॿियुनि यूनिवर्सिटियुनि मां पाण PhD करे आया 20 साल अॻु 30 साल अॻु 10 साल अॻु जॾहिं कई त उहे पंहिंजा गाउन्स जेके आहिनि उहे उन्हनि जा पंहिंजे हिसाब सां अछे रंग जा ॻाढ़े रंग जा गाउन्स पातल आहिनि पंहिंजी यूनिवर्सिटियुनि जो जेको रंग आहे ईअं न त माना जंहिं यूनिवर्सिटी में कमु था कनि उन जो गाउन पाइनि उन्हनि जी शनाख़्त उन्हनि जी पंहिंजी यूनिवर्सिटी जितां PhD उन्हनि खे मिली त ईअं जेको PhD कंदो आहे उनजी शनाख़्त उनजी PhD जो इदारो हूंदो आहे ऐं उहो हमेशह पंहिंजो हुड पाण उहो ई पाईंदो आहे ऐं उहो पाकिस्तान में मूं कोन ॾिठो आहे
माण्हू आमतौर ते पंहिंजो हुड विसारे छॾींदा आहिनि, वठंदा ई न आहिनि या गुम करे छॾींदा आहिनि या उन्हनि खे चयो कोन वेंदो आहे त पंहिंजो हुड पायो पंहिंजी यूनिवर्सिटी जो। त उहे यूनिवर्सिटी ग्रेजुएशन्स में तव्हां ॾिसंदव पाकिस्तान में सॼी फैकल्टी खे साॻा हुड्स पातल हूंदा आहिनि ऐं उहो साॻी यूनिवर्सिटी जंहिंमें कमु कंदा आहिनि उन जा पाईंदा आहिनि।